बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व क़ाला अल्लाहु तआला या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त में तव्हां असांखे ज़िंदगी जा कुझु लम्हा ॾेई करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे ऐं हमेशह वारी जेकी ज़िंदगी ख़ुदा बनाई आहे उहा ज़िंदगी आख़िरत वारी आहे। उन ज़िंदगी खे सुहिणो करण जे लाइ, बहितर बणाइण जे लाइ अल्लाह ताला हिन सरज़मीन ते 1,24,000 पैगम्बरनि खे मोकिलियो। पोइ हर हिकु ज़माने जे अंदरि पैगम्बर पंहिंजी कोशिश ऐं महिनत जारी रखी हता के पैगम्बरनि जे मथां मौत वाक़िअ थियो ऐं आख़िरी में अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल बनाए करे हिन सरज़मीन ते मोकिलियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक जेकी हुई उहा 63 साल जी ज़िंदगी हुई। इन ज़िंदगी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु हिकु वॾे पैमाने ते अल्लाह ताला जी तौहीद जो कमु कयो, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा 1,24,000 कमो पेश हुया ऐं उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तालीमात हासिल कई ऐं पोइ आख़िरी टाइम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको थियो, अल्लाह जे नबी उन्हनि खे हुकुम ॾिनो त हाणे उन इलाइक़नि ताईं, उन ख़ितनि ताईं वञी करे दीन जो पैगाम पहुचायो जंहिं इलाइक़े जे अंदरि अल्लाह ताला जी तौहीद नाहे पहुती। यकीन तौर ते उहो जेको ज़मानो हुयो को टेक्निकल ज़मानो न हुयो जो फौरी तौर दावत वारो कमु दुनिया ताईं फैलिजी सघे। सिर्फ़ु इहो ई कमु हो त हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते सहाबा हिजरत करे वञनि पिया ऐं उते सहाबा कुझु टाइम जे लाइ मुक़ीम थियनि पिया ऐं उते अल्लाह ताला जा अहकाम क़ौम खे ॿुधाइनि पिया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उन क़ौम ऐं उन इलाइक़नि वारनि खे ॿुधाइनि पिया। पोइ ईअं ई सहाबा जी कोशिशि थींदी रही, महिनत थींदी रही ऐं इस्लाम जो जेको झंडो आहे उहो बुलंद थींदो रहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मौजूदा हिन ज़माने जे अंदरि मुसलमाननि जी तमामु वॾी तादाद ॾिठी वञे थी। इन जे पोइ सबबु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत ऐं सहाबा जी महिनत ऐं उन सहाबिन खां बाद में ताबईन जी महिनत ऐं तबा ताबईन जी महिनत ऐं मौजूदा हिन ज़माने जे अंदरि अहले इल्म जी महिनत, जंहिंमें आलिम या अहिड़ी तरह मुफ़्ती या अल्लाह ताला कंहिं बि शोबे में कंहिं बि दीन वारी फील्ड जो जंहिंखां कमु वठे थो, यकीन तौर ते उहे बि एतिराम जे लाइक़ आहिनि, छाजे करे त उहे नॉर्मल को कमु नथा कनि ऐं जेको इन जे ज़रिए सां कमु थिए थो उहो वॾो कमु आहे। इन जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले इल्म जी फ़ज़ीलत बयानु कई
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम जेके आहिनि त उहे असां नबियुनि जा वारिस आहिनि। छाजे करे त इहे असांजे इल्म खे खणी करे हेठि तमामु इंसान ताईं पहुचनि था। ऐं यकीन तौर ते हर हिकु ज़माने जे अंदरि ईअं ई थियो आहे त नबी जो जेको ज़िंदगी जो अरसो हूंदो आहे उहो इंतिहाई घटि हूंदो आहे। यानी को नबी दुनिया जे अंदरि रहियो 100 साल, 200 साल, 300 साल, या वॾे में वॾी जेकी उमिरि क़ुरान हकीम जंहिं पैगम्बर जी बयानु कई आहे उहो पैगम्बर नूह अलैहिस्सलाम। यकीन तौर ते 950 साल जीअं जो गुज़री विया त उहो पैगम्बर दुनिया खां वियो, त उनखां बाद में नूह अलैहिस्सलाम जी शरीयत खे खणी जेके हलनि पिया, उन ज़माने में जेके अहल इल्म कुझु थोरा घणा मुस्लमान हुया उहे खणी पिया हलनि। ऐं हर हिकु ज़माने जे अंदरि ईअं थींदो आहे त नबी जे वञण खां बाद में जेके शरीयत खे संभालींदा आहिनि, जेके शरीयत खे खणी करे हलंदा आहिनि, उहे अहल इल्म हूंदा आहिनि। पोइ उनजी फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई त अहल इल्म जेके आहिनि उहे असां नबियुनि जा वारिस आहिनि। कहिड़े एतबार सां उन्हनि जो वरसो इहो आहे त जीअं नबी अलाह ताला जी तौहीदी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, अलाह ताला जे अहकाम जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, सेम जेको तव्हांजे ज़माने जे अंदरि अहल इल्म हूंदो उहो बि तव्हांखे अलाह ऐं उनजे रसूल जी ॻाल्हि ॿुधाईंदो, जंहिंमें अलाह ताला जा अहकामनि मां सभ खां पहिरें नंबर ते नमाज़ थी अचे। नमाज़ जी माफ़ी बिल्कुलु नाहे, नमाज़ हर हिकु सूरत में पढ़ी वेंदी। ऐं अलाह ताला काफ़ी मक़ाम ते ॿियनि शयुनि खे उज़ूर जे एतबार सां मोखर करायो आहे। नमाज़ जी अलाह ताला माफ़ी गुंजाइश नाहे रखी। हालांकि सफ़र में हुजो त बि जेको तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी। हाणे अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक क़रीब आहे, त रमज़ान में रोज़े में बि अलाह ताला कुझु जेको आहे त सहूलियत अलाह ताला रखी आहे। रोज़े में अलाह ताला इन एतबार सां सहूलियत रखी आहे त जेकॾहिं कोई बि बंदो काॾे मुसाफ़िर थी वियो, काॾे ट्रेवल करे वियो, जेकॾहिं अगरि उहो पंहिंजे सफ़र जे दौरान रोज़ो छॾे थो, सफ़र जी हालत में रोज़े खे छॾे थो, त अलाह ताला गुंजाइश कढी आहे त मुसाफ़िर रोज़े खे छॾे सघे थो सफ़र जे दौरान, ऐं इहो पोइ रमज़ान खां बाद में उन रोज़े जी क़ज़ा करे। हालांकि नमाज़ बि फ़र्ज़ु आहे ऐं रोज़ो बि फ़र्ज़ु आहे, ऐं इहा छुटी नमाज़ जे एतबार सां न आहे। इहो किथे बि न आहे लिखियलु त सफ़र में वञो पोइ नमाज़ ई न पढ़ो, ईअं किथे बि लिखियलु न आहे। हा, एतिरी अलाह ताला उन में गुंजाइश ॾिनी, छो त अलाह ताला हकीम आहे। हिकमत जे तहत अलाह ताला इहा गुंजाइश ॾिनी त तव्हां सफ़र में वेंदो, तव्हांजे मथां हालात अची सघे थो, पोइ अलाह ताला इहा गुंजाइश ॾिनी त सफ़र में वञी करे नमाज़ खे कसर कयो। ऐं सोली सिंधी में कसर उन नमाज़ खे चइबो आहे त जंहिं जॻह ते तव्हां 4 रकातूं पढ़ो था उन जॻह ते तव्हां 2 रकातूं पढ़ंदव, ऐं जंहिं जॻह ते तव्हां 3 रकातूं पढ़ो था उन जॻह ते तव्हां 3 ई पढ़ंदव। हे अलाह ताला सहूलियत सफ़र में ॾिनी। हाणे इन मां हिकिड़ो असां अंदाज़ो लॻाए सघूं था, यानी रोज़ो बि फ़र्ज़ु आहे, नमाज़ बि फ़र्ज़ु आहे। रोज़ो जेकॾहिं रोज़े में तव्हां सफ़र कयो था त रोज़ो छॾे ॾियो, रमज़ान खां बाद में तव्हां रोज़ो रखो। यानी इन मां मालूम ई थियो न रोज़े में अलाह ताला गुंजाइश रखी, रोज़े में गुंजाइश रखी। अलाह ताला फरमायो मरीज़ आयो, बीमार आयो, रोज़े खे छॾे ॾियो, रमज़ान खां बाद में रोज़ो रखी सघो था। बाक़ी कंहिं बि रिवायत मां इहो मालूम नथो थिए त तव्हां बीमार आहियो नमाज़ खे छॾे ॾियो, न आहे लिखियलु, बिल्कुलु किथे बि न आहे लिखियलु। बीमार आहियो नमाज़ पढ़णी पवंदी, साईं बीमार आहियो नमाज़ जेको फजर जी तव्हांखे पढ़णी पवंदी, ज़ोर जी पढ़णी पवंदी। माज़ूर आहियो उन एतबार सां बि तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी। को तव्हांखे उज़ूर आहे त बि तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी, क़यामत ॾींहुं तव्हां खां पुछा कई वेंदी। त अलाह ताला जी इबादत में वॾे में वॾो जेको ठोस इबादत आहे ऐं जंहिंखे चढ़ण जी कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे, उहा फ़र्ज़ु नमाज़ आहे। हाणे हिकिड़े पासे फ़र्ज़ु नमाज़ हे अलाह ताला जो फ़र्ज़ु आहे, रोज़ा फ़र्ज़ु हे अलाह ताला जी तरफ़ां फ़र्ज़ु आहिनि। अहिड़ी तरह ज़कात बि फ़र्ज़ु आहे। पैसो जंहिं टाइम अची वञे, पैसो पहिरियों तव्हां बिल्कुलु ग़रीब हुयो, हाणे तव्हां वटि पैसो जेको अची वियो, इंतिहाई ज़्यादा पैसो अची वियो, हाणे तव्हांखे ज़कात अदा करणी आहे। उनजी बि अलाह ताला हिकिड़ी लिमिट बयानु कई त उन पैसनि खे पूरो साल फ्री अचे, उन पैसनि खे पूरो साल फ्री अचे, पोइ तव्हां ज़कात ॾेई सघो था।
यानी मालूम थियो त ज़कात खे अदा करण में बि साल जो पीरियड लॻी थो वञे। बाक़ी नमाज़ जे लाइ को वॾो पीरियड न आहे। नमाज़ हिकिड़े ॾींहं में 5 वक़्त फ़र्ज़ु आहे ऐं हिकिड़े ॾींहं में हर हिकु मुस्लमान खे 5 वक़्त ई पढ़णी आहे। ऐं बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि ज़िंदगी में नमाज़ क़ज़ा थी आहे न त उहा क़ज़ा बि जेको तव्हांखे अदा करणी पवंदी। नमाज़ जी बहरहाल छुटी न आहे रखियलु, कंहिं बि सूरत में नमाज़ जी छुटी न रखियलु। नमाज़ एॾी वॾी अलाह ताला जी इबादत मां वॾे शान वारी ऐं मक़ाम वारी शइ आहे त नमाज़ जेको असांखे पढ़णु खपे। अलाह ताला हर हिकु मुस्लमान जे मथां नमाज़ फ़र्ज़ु कई आहे। न पढ़ण में गुनाह पंहिंजो ई आहे। उहो बंदो अलाह ताला जी रहमत खां परे वेंदो ऐं क़यामत जे ॾींहुं तमामु अहादीस में आयो त अलाह ताला उन शख़्स जे तरफ़ रहमत जी नज़र ई न कंदो जंहिं दुनिया जे अंदरि आज़ान ॿुधण खां बाद में उहो नमाज़ जी तरफ़ न वियो। असांजा केतिरा ई हज़ारे मुस्लमान आहिनि 5 वक़्त जेको आहे आज़ान थी मिले ऐं 5 वक़्त में ॾिसो त केतिरा माण्हू नमाज़ ते अचनि था। हे सिर्फ़ु जुमे ते बि मां सम्झां थो को वॾे में वॾो असांजे मथां को अहसान था करे अचनि जुमे ते नमाज़ ते। हालांकि जेकॾहिं हिन मुस्लमान खे नमाज़ जी हक़ीक़त ख़बर पइजी वञे त अलाह ताला नमाज़ जेकी फ़र्ज़ु कई आहे इन जी छा अहमियत आहे। सहाबा खे जीअं जो नमाज़ मिली न त सहाबा एतिरो वॾो ख़ुशि थी विया जो ईअं फ़रमाइनि पिया त हाणे असांखे अलाह खां बराए रास्ता घुरण जेको ज़रियो मिली वियो आहे नमाज़। ऐं सहाबा पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि नमाज़ न छॾी ऐं सहाबा नमाज़ छॾण वारे जी तकफ़ीर कंदा हुआ। उनजो पंहिंजो मामिलो उन जे क़रीब न ॾींदा हुआ। हालांकि सहाबा जे ज़माने जे अंदरि त नमाज़ छॾण वारो कोई हुयो ई न। साईं अलाह ताला जी इबादतुनि मां सभ खां वॾे में वॾी जेकी मक़ाम रखे थी ऐं हैसियत रखे थी उहा हिकु नमाज़ आहे। उनखे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे। अलाह ताला फ़रमायो वा अक़ीमुस्सलात व आतु ज़कात। इहे अल्फ़ाज़ क़ुरान हकीम में दर्जननि जे एतबार सां नाज़िल थिया आहिनि त नमाज़ खे जेको क़ाइमु कयो, नमाज़ खे क़ाइमु कयो ऐं अलाह ताला फ़रमायो मुशरिक न थियो। नमाज़ खे क़ाइमु कयो मुशरिक वक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। हाणे इन आयत मां साफ़ तौर ते इहो मालूम थिए थो त नमाज़ न पढ़ण वारे खे ख़ुदा मुशरिक कराए ॾिनो आहे। जेको नमाज़ नथो पढ़े त उनखे अलाह ताला कंपेयर जेको कयो उहो मुशरिक सां कयो आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त काफ़िर ऐं मुस्लमान जे दरमियान ख़ुदा जेको फ़र्क़ु बयानु कयो आहे उहो हिकु नमाज़ खे कयो आहे। नमाज़ जी वॾी वैल्यू आहे, वॾो मक़ाम आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। ॿिए नंबर ते आहे ख़ुदा जो ख़ौफ़। हे जेकी आयत मां तिलावत कई या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। हे ईमान वारो अलाह ताला खां ख़ौफ़ कयो। हे ईमान वारो अलाह ताला खां ख़ौफ़ कयो ऐं ईअं ख़ुदा खां ख़ौफ़ कयो जीअं ख़ुदा जो हक़ आहे, जीअं अलाह ताला जो हक़ आहे। इन एतबार सां अलाह ताला खां ख़ौफ़ कयो। हाणे अलाह कहिड़ा अलाह ताला जीअं ख़ुदा मूंखे बनायो ऐं मां सां गॾोगॾु अलाह ताला दुनिया जा जेके हिन टाइम मौजूदु आहिनि 7.5 अरब इंसान अलाह ताला उनजी तख़लीक़ कई। साईं इन्हनि खां पहिरियां बि त ज़मानो यकी ते हलंदो अचे पियो न। यकी ताईं ख़ुदा जेके बि इंसान आहिनि ख़ुदा उनजी तख़लीक़ कंदो आयो आहे। हाणे वरी हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे अलाह ताला जी कुदरत सिर्फ़ु हिते ॾिसो, अलाह ताला जी ताक़त सिर्फ़ु हिते ॾिसो। दुनिया जे अंदरि हिन टाइम इंसाननि जी तादाद जेकी ॿुधाई वञे थी उहे सी 7.5 अरब आहिनि। हालांकि 7.5 अरब अगरि कंहिं इंसान खे पैसा दुनिया जे अंदरि मिली वञनि न 7.5 अरब अगरि ॾिसो अल्फ़ा 7.5 अरब इंसान 7.5 अरब चवणु इंतई आसान आहे। पर जेकॾहिं एतिरी कंहिंखे अगरि रक़म मिली वञे न मां सम्झंदो उनजी 7 नसल आराम सां उन पैसे खे खाई सघे थी। 7.5 अरब पैसो एतिरो आहे। अगरि कंहिं असां जहिड़े ग़रीब खे मिली वञे न त उनजो हाली 7 नसल ज़बरदस्त जेको सुकून सां वेही करे खाई सघे थी। दुनिया जे अंदरि अरब जेके इंसान जेके आहिनि उहे 7.5 अरब आहिनि ऐं 7.5 अरबनि खे साईं हथ आहे न आहे, सभिनी इंसान खे हथ। 7.5 अरब इंसान खे हथ ऐं हथनि जे अंदरि उनखे 10 आङुरियूं 7.5 अरब इंसान। हाणे 10 आङुरियुनि खे जेकॾहिं असां 7.5 अरब सां कैलकुलेट कंदा वञूं
त केतिरियूं आङुरियूं थींदियूं, यानी उहो हिसाब इहे असांजो कंप्यूटर जेको आहे न करे सघंदो कंहिं टाइम ताईं। बहरहाल 7.5 अरब इंसान जे अंगूठे जा फिंगर आहिनि, 7.5 अरब, ऐं 7.5 अरब ई फिंगर जेको आहे इंसान जा मुख़्तलिफ़, हे हिकिड़ो इंच आहे। हे अंगूठे जेकॾहिं अगरि हिन जी असां साइज़ मापियूं न, हिन अंगूठे जी साइज़ मापियूं 1 इंच आहे। मां टेलर मसर मां ख़बर आहे हिन जी साइज़ केतिरी बीहंदी। हिन अंगूठे जी साइज़ 1 इंच आहे। ख़ुदा इन हिकिड़े इंच में, हे साईं 1 इंच जी साइज़ हे बीहंदी बसि। हे साइज़ आहे 1 इंच जी। हाणे ख़ुदा 7.5 अरब इंसान खे बनायो, 7.5 अरब इंसान खे अंगूठा आहिनि, ऐं 7.5 अरब इंसान फिंगर पंहिंजो लॻाईंदा आहिनि। 7.5 अरब इंसान जा फिंगर मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे सिर्फ़ु हिकिड़े इंच जे अंदरि ख़ुदा केतिरो निज़ाम रखियो आहे। कंहिं बि इंसान जो फिंगर कंहिं बि इंसान सां नथो मिले। हालांकि हे बारीक नंढे में नंढी शइ आहे यार। ॾिसो इंसाननि जो मुंहुं सां मैच न थिए, पोइ बि असां चऊं यार मुंहुं त वॾो आहे न। 7.5 अरब इंसान आहिनि, हर कंहिंजो चहिरो मुख़्तलिफ़। 7.5 अरब दुनिया जे अंदरि इंसान आहिनि, ॻाल्हाइणु मुख़्तलिफ़ आहे, ॾिसणु मुख़्तलिफ़ आहे, सोचणु मुख़्तलिफ़ आहे, घुमणु जेको आहे मुख़्तलिफ़ आहे। कंहिंजो कंहिंसां घुमण बि जेको आहे मैच नथो थिए। इलाह कलील को लखनि में थी वञे त ॿी ॻाल्हि आहे। हर इंसान जो घुमण बि पंहिंजो, फिरण बि पंहिंजो, सोच बि पंहिंजी, ॾिसण बि पंहिंजो, गुफ़्तगू जो अंदाज़ बि पंहिंजो। इहा कुदरत कंहिंजी आहे? इहा कुदरत अलाह ताला जी आहे। हे अलाह ताला पंहिंजी निशान मां कुझु निशानियूं असांखे ॾेखारियूं आहिनि। जंहिं सरज़मीन ते हिन टाइम असां मौजूदु आहियूं, हे न पूरी काइनात जे अंदरि, पूरी काइनात जे अंदरि नंढे में नंढी जेकी प्लेनेट आहे, उते असां तव्हां वेठा आहियूं हिन टाइम। ऐं सिज जेको आहे, जो जेसि ताईं तहक़ीक़ात जे मुताबिक़ ॿुधायो थो वञे त सिज असांजी हिन ज़मीन खां 13 लख हिसा वॾो आहे। यानी हिकिड़ी प्रॉपर्टी जेको हे प्लेनेट अर्थ आहे, इहा प्लेनेट अर्थ खां 13 लख सिज प्रॉपर्टी में वॾो आहे। ऐं केतिरो परे आहे असांखां, जो असांखे बिल्कुलु हिकु बाल जे मुताबिक़ नज़र थो अचे। ऐं इन जे मुताबिक़ ख़ुदा जे हिन पूरी कहकशा जे अंदरि, काइनात जे अंदरि एॾियूं वॾियूं ॿियूं प्लेनेटूं आहिनि, ॿिया जेको आहे सियारा आहिनि, जंहिंजे आॾो सिज बेनूर थी वेंदो आहे। हाणे इन मां अंदाज़ो लॻायो, असांजी ज़मीन खां सिज 13 लख वॾो आहे हिसे जे एतबार सां। वरी इन ई काइनात जे अंदरि कुझु अहिड़ा बि हिसा आहिनि जंहिंजे आॾो सिज पंहिंजी रोशनी ख़तमु करे विझंदो आहे। सिज चवंदो आहे हिते मुंहिंजी दाल नथी करे बसि हाणे। त सम्झो त ख़ुदा जंहिं काइनात खे बनायो, उहा काइनात केॾी वॾी आहे। हे जो हदीस में आहे न, अलाह ताला जन्नत में अदना खां अदना जन्नती खे बि अलाह ताला हिन दुनिया खां 10 गुना मथे जन्नत ॾींदो। इनखे सम्झणु इंतिहा आसान आहे। हे मुमकिन आहे, हे रसूल जो फरमान आहे, ऐं इहो हक़ ई आहे। जेकॾहिं हिन पूरी असां सोलर सिस्टम काइनात खे ॾिसूं था न, इहो बिल्कुलु अलाह जे आॾो को मुश्किल न आहे, अलाह जे आॾो को नामुमकिन न आहे। हे जेको अहादीस जे अंदरि आयो त अलाह ताला अदना खां अदना जन्नती खे बि जन्नत में हिन दुनिया खां 10 हिसा वॾी जन्नत ॾींदो। हे इंतिहा आसान आहे। जेतिरी ख़ुदा जी काइनात नज़र थी अचे, जेतिरी ख़ुदा जी काइनात नज़र थी अचे, इन काइनात खे जेकॾहिं ॾिसूं था, इहो मुमकिन आहे त अलाह ताला अदना खां अदना जन्नती खे बि हिन दुनिया खां 10 गुना वॾी जन्नत ॾींदो। जंहिं सरज़मीन ते असां मौजूदु आहियूं, इते अंदाज़ो लॻायो त सिज हिन खां 13 लख हिसा वॾो आहे। सिज खां ॿियूं प्लेनेटूं आहिनि जेके सिज खां कई गुना, लखे गुना मथे आहिनि। त अलाह ताला जे आॾो इहो नामुमकिन आहे, नामुमकिन न आहे। ख़ुदा जे आॾो इहो मुमकिन आहे।
त अल्लाह ताला हर हिकु जन्नती खे जन्नत में एतिरी प्रॉपर्टी ॾिए अदना खां अदना जो उहो हिन दुनिया खां 10 हिसा वधीक जन्नत वठे। साईं वॾी जन्नत आहे न हे असांजी पूरी हिन प्लेनेट अर्थ जे अंदरि मां सम्झंदो सवनि जे एतबार सां मुल्क था अचनि। कोई हिकिड़ो पाकिस्तान न पियो मिले जन्नत में। हे पूरी रूए ज़मीन जंहिंजे मथां इंसान सवार आहिनि जिते इंसान रही सघे थो। सिर्फ़ु ख़ुदा जी इताअत कयो अल्लाह ताला छा कंदो? अल्लाह ताला जन्नत में हिन दुनिया खां 10 गुना तव्हांखे मथे जन्नत ॾींदो। करे केरु? करण इंतिहाई आसान आहे। अल्लाह ताला जे अहकाम खे पंहिंजे मथां खणो। जंहिं शइ जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे नफ़्स न आहे चाहींदो, नफ़्स न आहे चाहींदो अल्लाह ताला जी इताअत कयो तव्हांजो नफ़्स तव्हांखे चवंदो छॾे ॾे। भला फजर नमाज़ से उथण बि को आसान आहे? सर्दी में बिस्तर खे छॾण बि को आसान आहे? नफ़्स खे त वॾी मार इन टाइम पवंदी आहे जंहिं टाइम इंतिहाई वॾी सर्दी हुजे ऐं उन सर्दी में तव्हां पंहिंजे गरम बिस्तर खे छॾे करे ऐं फजर नमाज़ ते अचो। किथे दिलि न कढंदी आहे? दिलि न कढंदी आहे। पर अल्लाह खे राज़ी करण जे लाइ इन हदनि ते बि अचिणो पवंदो आहे। जॾहिं अल्लाह जे लाइ तव्हां पंहिंजो पाण खे क़ुर्बान कंदव त ख़ुदा पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां बारिश वांगुरु नाज़ुल कंदो। ऐं ख़ुदा जी हर हिकु नेमत असां जेको घुमूं था फिरूं था दुनिया जी तरफ़ ॾिसूं था असांजो अखियूं ठीकु ठाक इस्तेमालु थियनि थियूं, ज़बान बहितर इस्तेमालु थिए थी, असांजो ज़हन इंतिहाई बहितर इस्तेमालु थिए थो। हे ख़ुदा जी नेमत आहे। इहा अल्लाह ताला जी नेमत आहे। अल्लाह ताला जी नेमत जो जेतिरो तव्हां शुक्र अदा कंदव न ख़ुदा उन नेमत खे वधाईंदो आहे। ऐं जंहिं टाइम नाशाकरी करणु शुरू कयो त ख़ुदा सभिनी खे ॾिए थो, ख़ुदा मूंखे नथो ॾिए, अल्लाह ताला पंहिंजी नेमत खे पोइ कंदो। त हर हिकु हालत में शुकुर गुज़ार बंदे जी, मोमिन बंदे जी इहा निशानी आहे त उहो हर हिकु हालत में छा कंदो आहे? अल्लाह ताला जो शुकुरु कंदो आहे। अल्लाह ताला जी नाशाकरी नाहे कंदो। मुसीबत ईंदी आहे त उहो उते सब्र कंदो आहे। मुसीबत में कंहिं क़िस्म जो कोई बि पंहिंजो गिरेबान नाहे फड़ींदो। ऐं इन साबरीन बंदनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो असां अखियुनि जो ठार बनाए छॾियो आहे। त मुंहिंजा भार दोस्तो दुनिया इंतिहाई कलील आहे। अल्लाह ताला ख़ौफ़ कयो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला वअंतुम मुस्लिमून। ए ईमान वारो, ए ईमान वारो, तव्हां मां अल्लाह खां डरियो। छाजे करे? तव्हांखे पैदा मां कयो आहे। कॾहिं बि तव्हांजे आॾो उहा शइ अचे जंहिंखां मां तव्हांखे रोकियो आहे, ॾिसंदा कयो त अल्लाह असांखे रोकियो आहे। उन टाइम इन आयतुनि खे यादि रखंदा कयो। शराब तव्हांजे आॾो अचे, ॾिसो त मूंखे अल्लाह इन शइ खां रोकियो आहे। अगरि इनखे मां पीतुमि मां अल्लाह ताला जे गज़ब में अची वेंदुमि। रुकी पओ। ए ईमान वारो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा वसाअ सबीला। ज़िना तव्हांजे साम्हूं आई, ईमान वारो ज़िना खे छॾे ॾियो। ऐं चओ त अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे, इहा हिकु गंदगी आहे। ए ईमान वारो चोरी खे छॾे ॾियो। तव्हांजी शान न आहे तव्हां चोरी कयो। त जॾहिं बंदे खे बंदो क़ुरान खे पढ़ंदो ऐं ख़बर पवंदी बंदे खे त यार अल्लाह ताला मूंखे शराब खां बि रोके थो, अल्लाह ताला मूंखे ज़िना खां बि रोके थो, अल्लाह ताला मूंखे क़तल खां बि रोके थो, त जेकॾहिं इहे मां शयूं कंदुमि मां अल्लाह ताला जे गुस्से ऐं कावड़ जे अंदरि ईंदुमि। ऐं जेको अल्लाह ताला जे गुस्से ऐं कावड़ जे अंदरि आयो यकीन तौर ते उहो हलाक थी वियो। त मुस्लमान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त उहो अल्लाह ताला जो किताब पढ़े। त अल्लाह जो किताब असां मुतालबो छा थो करे यार? अल्लाह ताला मुंहिंजे मथां कहिड़ा आकाम ख़ुदा जारी कया आहिनि। जॾहिं मुस्लमान अल्लाह ताला जी किताब खे पढ़ंदो त अल्लाह ताला उनजे लाइ आसानी मामिलो था फरमाईंदो। मुतक़ी थियो, परहेज़गार थियो, अल्लाह ताला दुनिया जा मामला तव्हांजा कुझु न कुझु बहितर करे छॾींदो। नाफ़रमान थींदव, सरकश थींदव, अल्लाह ताला दुनिया तव्हांजे लाइ तंग बनाए छॾींदो। तमामु हदीस मां मालूम थियो गुनाह हिकु अहिड़ी शइ आहे, गुनाह हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां बंदो ज़िलत ऐं रोसो ॾिसंदो आहे। उनजी ख़्वारी दुनिया जे अंदरि बि आहे, उनजी ख़्वारी दुनिया जे अंदरि बि आहे। साईं मां हिन टाइम ॿ चार वांगुरु पुछा करणु चाहियां थो, भला शराब पीअंदड़ खे बि कोई इज़ती नज़र सां ॾिसंदो आहे?
शराबी बंदे खे बि कोई इज़त जी नज़र सां ॾिसंदो आहे? अगरि कोई बंदो शराब मार्केट खां वठणु वञे, सभ खां पहिरियां पीअंदड़ अगरि वठी ईंदो न, लिक जे एतबार सां वठी ईंदो। यानी ॾिसो, मालूम हिते ई थिए थो गुनाह जेको आहे न, उन गुनाह जे अंदरि ख़ौफ़ आहे, उन गुनाह जे अंदरि वहम आहे। ख़ुदा जंहिं बि शइ खां रोकियो आहे न, इंसान बिलफर्ज़ उन शइ खे करे बि सही न, पर जंहिं टाइम कंदो उनखे ख़ौफ़ बि थींदो, उनखे ख़ौफ़ बि थींदो, मुआशिरे खां लाराईंदो बि सही। हिकु नंबर ते शराब आहे। अलाह ताला हिन जी नफ़ी कराई आहे। कोई बंदो अलाह ताला माफ़ु करे, जेकॾहिं कोई बंदो अगरि पीअण जो आदी आहे, वेंदो इंतिहाई लिक सां उनखे ख़रीद कंदो, पीअण खां बि लाराईंदो कि इंसान जॾो मां पीआ न। ख़ुदा रोकियो आहे, इन शयुनि जे अंदरि ख़ौफ़ बि रखियलु आहे, दुनिया जी ज़िलत बि रखियलु आहे। ॿिए टॉपिक ते अचूं पिया। कंहिं बंदे निकाह कयो, कंहिं बंदे निकाह कयो। हाणे से निकाह आहे त इन ई औरत खे तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि जे घर बि वठी सघो था। रिश्तेदारनि जे घर काॾे तव्हांखे शादी जो दावत मिली, तव्हां पंहिंजी घरवारी सां वञी सघो था, माइटनि ॾे वञी सघो था घरवारी सां गॾु, ऐं फ़ख़ुरु तव्हां महसूसु कंदो त मां सां गॾु मुंहिंजा ॿार आहिनि। रिश्तेदारनि ॾे वेंदव, इज़त सां वेंदव, एतिराम सां वेंदव। शादी ते कंहिं बि प्रोग्राम ते वेंदव, इज़त एतिराम सां वेंदव। माइटनि ॾे वेंदव, इज़त एतिराम सां। छाजे करे त इन बंदे खे हिकिड़ी तसली हूंदी आहे त हे जेकी औरत आहे, इहा मूंसां, इन जो मूंसां निकाह थियलु आहे, ऐं इन खे जेकॾहिं मां माइटनि ॾे वठी वञा, जेकॾहिं अगरि मां इन खे सावरनि ॾे वठी वञा, त कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ौफ़ न आहे। पर जेकॾहिं कंहिं बंदे जो कंहिं औरत सां निकाह थियलु न हुजे, छा था सम्झो ईअं वठी वेंदो? तई कोई वठी वेंदो? ॾिसो, हिते इहो गुनाह, जेके गुनाह आहिनि त उन्हनि जे अंदरि ख़ौफ़ रखियलु आहे। ऐं घरवारी खे जेकॾहिं सावरनि ॾे वठी वञो, जेकॾहिं माइटनि ॾे चकर वञी करे उनखे लॻारायो, त कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ौफ़ न आहे। बंदो इज़त ऐं एतिराम सां वेंदो आहे। यार, हे जेकी औरत आहिनि न, इहा मुंहिंजे निकाह में आहे। निकाह खां हटी करे जेके मामला आहिनि, उनजे अंदरि ख़ौफ़ रखियलु आहे। अलाह माफ़ु करे, जेकॾहिं कंहिं नौजवान जो निकाह न आहे थियलु, अगरि कंहिं औरत सां गपशप करे पियो, ॻाल्हाए पियो, पकिड़िजी पियो, हिन जी जान बि ख़तरे में, हिन खे ख़ौफ़दार, औरत जी जान ख़तरे में, औरत खे ख़ौफ़दार। हाणे इंसान कम से कम हिते यार सम्झण जी कोशिशि करे, जंहिं शइ खां ख़ुदा रोकियो आहे न, त उन में दुनिया जी ज़िलत पियल आहे, उन में दुनिया जी ख़ुआरी पियल आहे। दुनिया जो कोई बि इंसान असांखे इज़ती नज़र सां बिल्कुलु बि न ॾिसंदो, बल्कि ज़िलती नज़र सां ॾिसंदो, त इंसान पाण खे पाबंद बनाए। यादि रहणु खपे त अलाह ताला जे हुदूद खे जंहिं टाइम तव्हां टोड़ींदव, अलाह ताला जी हदुनि खे जंहिं टाइम तव्हां टोड़ींदव, ख़ुदा बि तव्हांखे उन ॾींहं खां वठी करे ज़लील करणु दुनिया जे अंदरि शुरू कंदो। वॾे में वॾी ज़िलत आख़िरत वारी आहे, वॾे में वॾी ज़िलत आख़िरत वारी आहे। पर जेकॾहिं तव्हां दुनिया में अलाह ताला जे हुदूद खे टोड़ियो था, अलाह ताला जी शरीयत खे टोड़ियो था, अलाह ताला जे अहकाम खे टोड़ियो था, पोइ ख़ुदा बि जेको आहे बेपरवाह आहे। अलाह ताला खे पहिरियों बि कंहिंजी परवाह नाहे रही, अलाह ताला खे बाद में बि कंहिंजी परवाह न रहंदी। तव्हांजी छा हैसियत ऐं मक़ाम थींदो? अलाह ताला पोइ ते पैगंबरनि जी औलाद जी बि परवाह नाहे कई। असां केरु थींदा आहियूं भला? असां नेठि थींदा केरु आहियूं? नूह अलैहिस्सलाम जो पुटु अलाह ताला नॉन मुस्लिम काफ़र बनाए छॾियो। अलाह ताला बेपरवाह आहे। हालांकि जेके नबी जे जिस्म खां जेको पैदा थिए, नबी जे खून खां जेको पैदा थिए, यार केतिरो असरु हूंदो? नबी जे खून खां पैदा थियल आहे, नेठि नबी जो ई खून आहे न। अलाह ताला नॉन मुस्लिम बनाए छॾियो। अलाह ताला फरमायो, ए नूह, तोखे तुंहिंजे पुट खे तुंहिंजी नसल खां असां कटे छॾियो आहे। बसि इन जे लाइ ॿीहर दुआ न कर। इन खां वधीक अञा मथे मरहलो, इब्राहिम इस्लाम पाण पीउ आहिनि, इब्राहिम इस्लाम पाण नबी आहिनि। ऐं ॾिसो त पुटु जेको आहे उहो नबी आहे, ऐं पीउ खे ख़ुदा नॉन मुस्लिम बनाए छॾियो। आज़र, जंहिंजे बारे में क़ुर साफ़ तौर ते वज़ाहत इहा बयानु कई त इब्राहिम इस्लाम जो जेको अबो हुयो आज़र, उहो बुत परस्त हुयो। ऐं इब्राहिम इस्लाम तमामु वॾी तौहीद पंहिंजे पीउ खे ॿुधाई, इन खां बि नेठि बाज़ न आयो।
ऐं नेठि नेन मुस्लिम थी वियो, काफ़िर थी वियो। त सर अलाह खे परवाह न आहे कंहिंजी बि। मतां तव्हां चओ त मां नमाज़ पढ़ी करे अलाह जे मथां वॾो अहसान कयो आहे, रोज़ा रखे करे अलाह जे मथां वॾो अहसान कयो आहे, ख़ुदा खे परवाह न आहे। असांजी इबादत बि इबादत न आहे। ख़ुदा जे आॾो आजिज़ी ॾेखारियो, हर टाइम ख़ुदा खां ख़ौफ़ कयो, ऐं ख़ुदा ख़ौफ़ इहो ई आहे। हिकिड़ो बंदो ईअं चवे न साईं, न साईं मां अलाह खां वॾो डिॼंदो आहियां, अलाह खां मूंखे वॾो ख़ौफ़ थींदो आहे। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि करे थो, प्लस में ॾिसो अलाह ताला जा अहकाम पूरा करे थो न, अगरि ख़ुदा जा अहकाम पूरा करे थो त इहो पंहिंजी दावा में सचो आहे। अगरि अलाह ताला जा अहकाम पूरा करे थो न त इहो पंहिंजी दावा में सचो आहे, इहो हक़ीक़त में ख़ुदा खां टिजे थो। इन ख़ौफ़ थिए थो यौम मशर में मां अलाह जे ॾाढो बीहंदुमि। नमाज़ खे नथो छॾे, रोज़नि खे नथो छॾे, सचाई खे नथो छॾे, परहेज़गारी खे नथो छॾे, मासियत तमामु वॾे गुनाहनि खां हे बिल्कुलु परे आहे। सम्झो त इहो बंदो पंहिंजी दावा में सचो आहे। ऐं हिकिड़ो बंदो चए न साईं मां अलाह ताला खां वॾो ख़ौफ़ कंदो आहियां, नमाज़ जेको आहे फजर बि वई, ज़ोर बि वई, असर बि वई, मग़रिब बि वई, नमाज़ूं कंहिं क़िस्म कोई बि न पढ़े। रमज़ान जा रोज़ा आया, हिकु रोज़ो रखे करे बाक़ी 29 रोज़ा बि विया। अलाह ताला पैसो ॾिनो ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि ज़कात न, सिर्फ़ु जेको आहे हिकु ॿ ग़रीब खे ड्रेस वठी करे ऐं चए त हे असां ज़कात ॾिनी आहे। सम्झो त इहो बंदो जेको पंहिंजी ॻाल्हि में इंतिहाई वॾो जेको आहे कूड़ो बंदो आहे। इन जी सिर्फ़ु ज़बान ते इहा ॻाल्हि हले थी मां अलाह खां टिरियां थो। यार वालिद साहिब खां ख़ौफ़ थींदो आहे, बंदो पीउ जी इताअत करे विझंदो आहे। ॾिसो अमूमन नंढा ॿार या नंढा ॿार जॾहिं वॾा थींदा आहिनि पोइ बि पंहिंजे पीउ खां इंतिहाई वॾो लाराईंदा आहिनि। पीउ खां जेकॾहिं असांखे ख़ौफ़ थींदो आहे त असां वालिद साहिब जी नाफ़रमानी न कंदा, पीउ जी इताअत कंदा आहियूं। ऐं जीअं अलाह ताला असांखे बनायो आहे, जीअं अलाह ताला असांखे सिहतमंद बनायो, तंदुरुस्त बनायो, अलाह ताला असांखे अक़ुल ॾिनो, समझ ॾिनी, अलाह ताला अहले ईमान बनायो, मुस्लमान बनायो, इन जे बावजूदि बि जेकॾहिं मां अलाह ताला जी नाफ़रमानी कयां त पोइ मां त नाशाकिर बंदो थी वियुमि। ऐं हे इस्लाम जेको आहे हे अलाह ताला जी वॾे में वॾी जेकी नेमत हो, इनखे नॉर्मल न सम्झो। हे अलाह ताला जेको असांखे मुस्लमान जे घर में पैदा कयो आहे, हे अलाह ताला जी वॾी में वॾी नेमत आहे। मुमकिन हुयो अलाह ताला जीअं दुनिया जे अंदरि ॾिसो बंदा ईसाई मौजूदु आहिनि, यहूदी बंदा मौजूदु आहिनि, हिंदू मौजूदु आहिनि, मुशरिक मौजूदु आहिनि, ख़ुदा मुमकिन हुयो तव्हांखे किथे बि पैदा करे सघे पियो, किथे बि पैदा करे सघे पियो। हाणे जेकॾहिं अॼोके ज़माने में कंहिं नॉन मुस्लिम खे असां चऊं त तूं मुस्लमान थी, तूं ला इलाहा इल्लल्लाह चओ, त उहो चवंदो हक़ीक़त में मां तस्लीम कयां थो त इस्लाम हक़ वारो मज़हब आहे, इस्लाम हक़ वारो मज़हब आहे, असांजो मज़हब बातिल आहे। पर यार कुझु शयुनि जे करे मां इस्लाम खे फॉलो नथो कयां। पुछा कयो छाजे करे? चए औलाद मुकमल खसींदा, घरवारी बि मूंखां हथ मां निकिरी वेंदी, मिल्कियत पूरी मूंखां खसींदा, ऐं मूंखे चवंदा हाणे तूं मुस्लमान थियो आहे, हाणे मुस्लमान वटि हलियो वञि। शदादकोट वाक़ियो आहे, हिते हिकिड़ो नॉन मुस्लिम हिंदू मुस्लमान थियो हुयो, हिंदू मुस्लमान थियो हुयो। त पोइ असांजा मुस्लमान बि अल्हम्दुलिल्लाह त पहिरियों त जेको आहे हुनखे वॾी रिस्पेक्ट ॾिनो, तूं जॾहिं मुस्लमान थींदे त पोइ इनशा अल्लाह असां घणो कुझु तुंहिंजे लाइ कंदासीं, घणो कुझु कंदासीं। त साईं उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे हुन मज़हब खे छॾे ॾिनो। पहिरियों कोई दुकानु हुयो, हुनखे कपिड़े जो दुकानु हो, कहिड़ो बि कारोबार ठीकु ठाक हुयुसि, उनखे छॾे ॾिनई साईं। चए ठीकु आहे मां मुस्लमान थियो, त मुस्लमान थियो। इन खां बाद में साईं हुन खां दुकान बि वियो, रिश्तेदारी बि वई, यानी सभु कुझु सलाम दुआ बसि ख़तमु। रिश्तेदार सभु कुझु हुन खां सलाम दुआ कढियो। हाणे तूं मुस्लमान थियो आहे त असां कहिड़ी असां दोस्ती जेको रखंदासीं, कहिड़ी तो असां मिट माइटी रखंदासीं। असांजा जेके मुस्लमान हुआ उन्हनि खे चवनि तूं मुस्लमान थी पोइ असां तोखे सपोर्ट कंदासीं। पोइ मूंखे कंहिं साथी ॿुधायोसीं उनखे जंहिं बि मुस्लमान चवंदो तोखे सपोर्ट कंदासीं, उहो ग़रीब जिन जो मुस्लमान थियो उनखे पोइ सपोर्ट करणु छॾे ॾिनो। पर उहो जेको नॉन मुस्लिम हिंदू हो न, उहो पंहिंजे अक़ीदे में साईं वॾो मज़बूत बीठो, जे कोई बि परवाह न आहे, जेकॾहिं कोई बि मुस्लमान मूंसां तावन न कंदो, मूंखे कोई बि फ़र्क़ु न पवंदो आहे, पर मां अलाह जे मथां ईमान आंदो आहे, क़यामत ॾींहुं अलाह ई मूंखे बदिलो ॾींदो।
नेट पोइ उनखे कोई दुकान ते बीहारे बि न पियो, पोइ कंहिं मुस्लमाननि सां एतिरी हेल्प कई जो रेड़ी उनखे वठी ॾिनो त साईं तूं रेड़ी जेको आहे हला, इन ते पोइ तूं पंहिंजो गुज़र सफ़र कर। पोइ हुन पंहिंजी रेड़ी हलाईंदो रहियो काफ़ी टाइम खां। पोइ हिन टाइम ख़बर मूंखे न आहे त उहो हिन टाइम शहदाद कोट में आहे या शहदाद कोट खां ॿाहिरि वियो, पर मूंखे कंहिं साथी इहो ॿुधायो साईं उन सां मुस्लमाननि जंहिं बि मुस्लमाननि खे चवनि तूं मुस्लमान थी, तोसां असां वॾो ताउन कंदासीं, तोखे रिश्तो बि ॾींदासीं। हालांकि मुस्लमाननि सां उन वाइदे ते न बीठा। हुन चयो त मां त ईमान अलाह जे लाइ आंदो आहियां यार, मां तौहीद वारो जेको थियो आहे न उहो त मां अलाह जे लाइ थियो आहे, कंहिं मुस्लमान जे पैसे जे लाइ त मां न थियो हुउमि या कंहिं मुस्लमान जे रिश्ते लाइ त मां न थियो हुउमि। पर जेकॾहिं कोई असां ताउन कंदो अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं कोई न कंदो त कोई बि मसइलो न आहे। पर इहो ज़रूरी आहे जेकॾहिं कोई बि नॉन मुस्लिम मुस्लमान थिए थो यार, पंहिंजो रिलीजन खे छॾे थो, पंहिंजे मज़हब खे छॾे थो, त मुस्लमान जे मथां ज़रूरी आहे त उहो कुझु न कुझु उन सां ताउन करे, छाजे करे त उहो पंहिंजो पूरो ख़ानदान पोइ ते छॾे चुको आहे। इहो हाणे मां मिसाल ॾिनमि त कोई बि मुस्लमान थिए थो न, कोई बि मुस्लमान थींदो त सभ खां पहिरियों हुनखे इहा मुशक़त ॾिसणी पवंदी साम्हूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां माउ जे पेट खां जीअं जो असां निकितासीं ॿाहिरि त असांजो पीउ मुस्लमान हुयो, ऐं असांजे पीउ असांजे कन में आज़ान चई, केतिरो असांजे लाइ आसानी मामिलो थियो। जेकॾहिं तव्हां सभु मुस्लमान नमाज़ ते ईंदो, वालिद साहब ख़ुशि थींदो, वालिदा ख़ुशि थींदी त मुंहिंजो पुटु नेक मुतक़ी आहे। असां जेकॾहिं ख़ुदा खे राज़ी करण जी कोशिशि कंदासीं न त असांजा काफ़ी रिश्तेदार ख़ुशि थींदा, वालिदा बि ख़ुशि थींदी, पीउ बि ख़ुशि थींदो, यार वाक़ई मुंहिंजो पुटु नमाज़ थो पढ़े। अगरि को नॉन मुस्लमान थिए थो, उहो नमाज़ जेकॾहिं पढ़े ऐं उनजे घर खे ख़बर पए हाणे मुस्लमान थियो आहे त उनजे लाइ वॾी मुशक़त आहे। त साईं अलाह ताला जेकी नेमत ॾिनी आहे, इन नेमत जो क़दुरु कयो, नेमत जो क़दुरु कयो। ऐं ईमान निकिरण में बि देरि न आहे थींदी, इहा ॻाल्हि वाज़े आहे। ईमान इंसान खां निकिरण में बि, सेल्फ थियण में बि टाइम न आहे लॻंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मशहूरु हदीस, अल्लाह जे नबी फरमाए त हे साहिबु आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन ज़माने जे अंदरि ॾिसण में तव्हांखे साहबा सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब थिया त आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन में बंदो सुबुह सां जेको मुस्लमान हूंदो ऐं शाम जो जीअं जो पंहिंजे घर जे तरफ़ मोटी ईंदो त काफ़िर हूंदो। वरी अल्लाह जे नबी ईअं फरमाए त शाम जो जीअं जो घर जे तरफ़ ईंदो त उन टाइम मुस्लमान हूंदो, ऐं सुबुह सां जीअं जो पंहिंजे बिस्तरे खां उथंदो त नॉन मुस्लिम काफ़िर हूंदो। त साहबा खे वरी हैरानगी लॻी त एतिरे थोरे टाइम जे अंदरि इस्लाम खां कीअं निकिरंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काफ़ी मक़सद ॿुधाया, काफ़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रीज़न बयानु कया। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों इहो बि रीज़न बयानु कयो त उहे नाशाकरी कंदा, हता की एतिरी नाशाकरी कंदा जो उहे कलमा कुफ़ुर बि चवंदा, ऐं उन्हनि खे ख़बर बि न पवंदी, उन्हनि जो ईमान उन्हनि जे सीननि खां निकिरी वेंदो। हाणे साईं अल्लाह ताला बिल फ़र्ज़ ॾिसो, दुनिया जे अंदरि के असांजा मुस्लमान ग़रीब बि आहिनि, के अमीर बि आहिनि। पोइ असांजा काफ़ी जेके मुस्लमान, ख़ासि करे उहे उन तबिके वारा मुस्लमान जेके दीन खां परे, क़ुर खां परे, अहादीस खां परे, नबी जी सीरत खां परे, पोइ इहा ॻाल्हि कंदा आहिनि साईं अल्लाह ताला ॿियनि खे सभिनी खे गंजींदो आहे। भला अल्लाह ताला जी माज़अल्लाह असां सां दुश्मनी आहे छा? असांखे त ख़ुदा ॾेई नथो, अल्लाह असांखे छो नथो ॾे? पोइ अहिड़े क़िस्म जा कलमा कुफ़ुर, हिकु आलिम पंहिंजी किताब लिखी, उनजे अंदरि कलमा कुफ़ुर लिखी, चए हे अल्फाज़ जेके आहिनि न, इन्हनि खे चवण में बंदो कलमा कुफ़ुर चई विझंदो आहे, बंदो काफ़िर थी वेंदो आहे, बंदे खे ख़बर बि न आहे पवंदी त मां मुस्लमान आहियां या काफ़िर आहियां। त हमेशह जेकी ज़बान इस्तेमालु करणु खपे उहा इंतिहाई एहतियात सां करणी खपे। त नेठि मां ज़बान मां यार छा थो चवां, ज़बान मां चवणु छा थो चवां। अल्लाह ताला जो हर टाइम असां जॾहिं शुकुरु कंदासीं त अल्लाह ताला आफ़ियत जो असांजे लाइ मामिलो कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सां वेठा हुया, अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूदु हुया, ऐं तमामु साहबा खे ॾिसी करे अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए त ख़ुशख़बरी आहे तमामु साहबा जे लाइ, ऐं ख़ासि करे चई मुंहिंजे लाइ बि, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे क़रीब में वेठा आहिनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे वाइस था फरमाइनि। वॾी ख़ुशख़बरी आहे असांजे लाइ, जो असां पंहिंजे अखियुनि याने जाग जी हालति में ऐं ज़िंदगी जी हालति में असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साम्हूं ज़ियारत था कयूं।
ऐं फरमायो त असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं। हिकु मरतबो अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला इहे अल्फाज़ इरशाद फरमाया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 मरतबा ए साहबा ख़ुशख़बरी उन्हनि मुस्लमाननि लाइ हुजे, साहिबी हिकु मरतबो हुजे न, ख़ुशख़बरी हुजे हे साहबा जी जमात लाइ जेके पंहिंजे जाग जी हालति में ईमान जी हालति में साम्हूं रसूल जी ज़ियारत कनि था। अल्लाह जी नबी फरमायो हे साहिबी 3 मरतबा उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी हुजे जेके मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदा न ऐं मुंहिंजे मथां ईमान आणींदा। 3 मरतबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। ऐं हिन टाइम जेको असांजो अल्हम्दुलिल्लाह असां जेके नमाज़ूं पढ़ूं था या असां जेके रोज़ा रखूं था या अहिड़ी तरह क़ुर जी तिलावत कयूं था, इन ते शुकुरु कयो साईं। हा, शुकुरु कयो। इन इबादत खे उमेदु आहे अल्लाह ताला इहा असांजी इबादत क़बूलु कंदो ऐं इबादत जे अंदरि मायूस न थियो। हिकिड़ी हीअं हूंदी न यार नमाज़ मां पढ़ी आहे पोइ नमाज़ अलाए क़बूलु थींदी अलाए न, अल्लाह में उमेदु कयो त या अलाह हे जेकी मां नमाज़ पढ़ी आहे इहा मुंहिंजी नमाज़ क़बूलु थींदी, या अलाह जेकी मां दुआ घुरी आहे इहा मुंहिंजी दुआ यकीन तौर ते तूं क़बूलु कंदी। ऐं यकीन तौर ते दुआ जेको आहे क़बूलु करण वारी बि त अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह खां अलावा कोई बि न आहे जेको असांजी फ़रियाद खे ॿुधे, जेको असांजी मुसीबत खे ॿुधे। हिन पूरी काइनात में अल्लाह ताला जी ज़ात ग़ालिब आहे ऐं अल्लाह ताला पंहिंजे ख़ज़ाननि मां बंदनि खे नवाज़ींदो आहे। जॾहिं बि दीन इस्लाम खे फोकस कंदो, अल्लाह ताला जी इत्तबा कंदो, अल्लाह ताला बेहिसाब जेको आहे रिज़्क़ जारी करे छॾींदो ऐं उन में बंदे खे गुमान बि न हूंदो आहे। ॾिसो नेकी जो ऐं गुनाह जो असरु रखियलु हूंदो आहे। बंदो हिकिड़ो गुनाह थो करे, जॾहिं गुनाह थो करे न, जंहिं जॻह तां तव्हांखे तसली हूंदी, पूरो यकीन हूंदो त इन जॻह खां मूंखे रिज़्क़ अचे थो, अगरि गुनाह मासियत कयो था अचानक तव्हांजो उतां रिज़्क़ बंदि थी वेंदो। तव्हांखे ख़बर बि न पवंदी नेट थियो छा यार, हितां त मूंखे पैसा इनकम अचे पई, हाणे अचानक छा थी वियो जो हितां मुंहिंजो रिज़्क़ ई बंदि थी वियो। इहो छा हूंदो आहे? इहा मासियत जी सज़ा हूंदी आहे। उन मासियत जे अंदरि साईं सभु गुनाह अचनि था। डिटेल सां घणी उनखे बयानु करण जी ज़रूरत न आहे। बहरहाल हर उहो कमु जंहिं खां ख़ुदा रोकियो आहे, कोई बि अदना खां अदना मुस्लमान उन गुनाह खे कंदो ख़ुदा जी रहमत खां परे वेंदो। ऐं जेको ख़ुदा जी रहमत खां परे वेंदो आहे त यकीन तौर ते उहो दुनिया में ज़िलत ऐं रुसवाई ॾिसंदो। त रिज़्क़ में ॾिसो सभिनी बंदनि सां मामिलो हूंदो आहे त रिज़्क़ मुंहिंजो बहितर थी वञे, रिज़्क़ मुंहिंजो बहितर थी वञे, अल्लाह ताला पंहिंजे वसी ख़ज़ाने मां मूंखे रिज़्क़ ॾिए, त सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयो, अल्लाह ताला जी जेके फ़र्ज़ नमाज़ूं आहिनि उनखे पाबंदी सां पढ़ो, रोज़ा अची विया उनखे पाबंदी सां रखो, माल अल्लाह ताला ॾिनो आहे ज़कात ॾियो, माल अल्लाह ताला ॾिनो आहे हज बि कयो, मासियत खां बचो साईं। नंढे खां नंढो गुनाह बंदे जे लाइ वॾो नासूर थींदो आहे। नंढे खां नंढो गुनाह, नंढे खां नंढे गुनाह जो बि असरु थींदो आहे, नंढे खां नंढे गुनाह जो असरु थींदो आहे, नंढे खां नंढी नेकी जो बि असरु थींदो आहे। त इन करे असांखे काफ़ी जेको मुस्लमान जेकॾहिं को नंढो गुनाह हुजे न साईं, कोई मसइलो न आहे, नंढो गुनाह इहो। और चवंदा आहिनि त साईं शहदाद कोट में माण्हू लख रुपए जे एतबार सां व्याज खाइनि था, लखें रुपया व्याज जा खाइनि था, ऐं जेकॾहिं असां जेको आहे त 100 रुपयो जुआ जो खाधोसीं त छा थींदो आहे? ईअं ॻाल्हि थींदी आहे। लखें रुपया माण्हू व्याज खाइनि था, ऐं जेकॾहिं मां हिकिड़ो 100 रुपयो जेकॾहिं जुआ जो खाधुमि या हिकिड़ो 1000 रुपयो मां जुआ जो खाधुमि त छा वेंदो आहे हिन में? त क़यामत जे ॾींहुं ख़बर पवंदी त इन जो हिसाबु किताबु छा थींदो आहे। हिन टाइम बंदा जेके आहिनि न, त हिकु अंधे घोड़े जे मथां असां सवार आहियूं हिन टाइम, जंहिंजी रफ़्तार इंतिहाई तेज़ आहे ऐं ख़बर कंहिं क़िस्म जी कोई बि नथी पवे। त नेठि असां हिन टाइम ट्रेवल छा ते था कयूं? जंहिं टाइम मलकल मौत अची वियो न, चए पोइ बंदे खे चङी तरह ख़बर पवंदी त गॾ ते सुवारु हुयुमि या घोड़े ते सवारु हुयुमि, पोइ ख़बर पवंदी यार नमाज़ जेकी मां मुस्तक़िम अल्लाह जे अंदरि पढ़ियमि त अल्लाह ताला उनजो छा मूंखे ॾिनो आहे। नेकी खे ख़ुदा जेको रखियो आहे उहो गेब में रखियो आहे, नेकी खे ख़ुदा रखियो आहे गेब जे अंदरि। नेकी जो बदिलो जेको रखियो आहे उहो अल्लाह ताला नक़द न आहे रखियो, उहो अल्लाह ताला उधार ते रखियो आहे। साईं सम्झो था? नेकी जो जेको बदिलो आहे न उहो अल्लाह ताला रखियो आहे उधार ते। उधार जो मतिलबु कीअं? नमाज़ पढ़ो, फौरी तौरु फ़रिश्ता हिते न आहिनि बीठा जो तव्हांखे हिन नमाज़ जो अजुर हिते ट्रांसफ़र कनि,
त बाबा हे खणो तव्हांजो हेतिरियूं नेकियूं, तव्हां नमाज़ पढ़ी आहे। इहो मामिलो हिते न मिलंदो। इहो मामिलो हिते न मिलंदो। नेकी जो फौरी तौरु मुआवज़ो हिते न मिलंदो, बल्कि अलाह ताला इन खे पाले थो नेकी खे। इहा नेकी पलजे थी योम मशर में तव्हां पंहिंजी नेकी पोइ ॾिसिजो। नेकी उधार ते रखियल आहे, फौरी तौरु जो रिज़ल्ट, कुझु रिज़ल्ट अलाह ताला साम्हूं ज़ाहिर कंदो, बाक़ी असुली जेको बि नफ़ो आहे न उहो अलाह ताला किथे रखंदो? योम मशर आख़िरत में तव्हां पंहिंजी नेकी खे ॾिसंदो। बाक़ी गुनाह जेको आहे हिते नक़द मिलंदो आहे, बाक़ाइदे कैश मिलंदो आहे। गुनाह जो जेको फ़ाइदो आहे न उहो बिल्कुलु नक़द ऐं कैश हिते मिलंदो आहे, फौरी तौरु मिलंदो आहे। हाणे मां हिकिड़ो मिसाल ॾियां, अलाह माफ़ु करे, अलाह ताला तमामु मुस्लमान खे बचाई। कंहिं बि अगरि शराब पीतो, शराब पीअण खां बाद में थोरी घणी लज़त उनखे अचणु शुरू थी वेंदी, नक़द जेको आहे गुनाह जो मज़ो अची वियो हिते। अलाह माफ़ु करे, तमामु मुस्लमान खे अलाह ताला महफ़ूज़ रखे। कंहिं बि ज़िना कई, इहा 3-4 मिंट जी लज़त हिते मिली, गुनाह कैश ते रखियल आहे, फौरी तौरु लज़त आई, मामिलो ख़तमु। हाणे साईं इहो जेको हिते लज़त आई न, इन जी रुसवाई, इन जी ज़िलत यौम मशर में वॾी ॾिसणी पवंदी। कारे जादू या तावीज़नि जे असर खे ख़तमु करण जो को वज़ीफ़ो ॿुधायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि को इल्मु आहे, को जादू आहे या को सहर थियल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में बस सिर्फ़ु नॉर्मल सूरतूं ॿुधायूं आहिनि। मुअव्वज़तैन पढ़ो, कुल औज़ु बिरब्बिल फलक, कुल औज़ु बिरब्बिन नास, सुबुह शाम पढ़ो। इहा हर हिकु जादू जे मथां ग़ालिब वेंदी आहे। सिर्फ़ु इहो ई बसि, मुअव्वज़तैन पढ़ो, जंहिंमें आसान सूरतूं आहिनि। अगरि इहे सूरतूं बि अगरि कंहिं मुस्लमान खे न अचनि त पोइ बसि उहो मुस्लमान पंहिंजे मुंहं सां रोए बसि, छो त इहा उहे सूरतूं आहिनि जेके 5 साल जे ॿार खे बि ईंदियूं आहिनि। कुल औज़ु बिरब्बिल फलक 3 मरतबा, कुल औज़ु बिरब्बिन नास 3 मरतबा, सुबुह शाम पढ़ो। तव्हांजे मथां कारो इल्मु थियल आहे, कारो जादू थियल आहे, या कंहिं तव्हांजे मथां बिल फ़र्ज़ तावीज़ कराया आहिनि, त इनशाअल्लाह हिन जो मामिलो टुटी वेंदो। असांजे मुस्लमान खे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे यार इन जे लाइ। काफ़ी माॾे सुवाल ईंदा आहिनि, साईं कंहिं असांजे मथां तावीज़ न आहिनि कया जंहिंजे लाइ असांजी औलाद बंदि थी वई आहे, कंहिं तावीज़ न आहिनि कया। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾियो, कंहिंजे पीउ खे बि ताक़त नाहे, कंहिंजे ॾाॾे खे बि ताक़त नाहे, दुनिया जे कंहिं बि इंसान खे एतिरी ताक़त नाहे जो अल्लाह हिन खे औलाद ॾे ऐं हे वरी उनजी औलाद बंदि करे। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई न? अल्लाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते इहो फरमायो त मां अल्लाह ताला जे हथ में आहे त कंहिंखे अल्लाह ताला पुटु ॾे, मां अल्लाह जे हथ में आहे कंहिंखे अल्लाह ताला धीउ ॾे, मां अल्लाह जे हथ में आहे कंहिंखे पुट बि ॾे, कंहिंखे धीउ बि ॾे, कंहिंखे यकी ताईं धीअरूं ई ॾे, कंहिंखे यकी ताईं पुट ई ॾे। या अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह जे हथ में आहे, अल्लाह ताला कंहिंखे संड बनाए छॾे, कंहिंखे औलाद ई न ॾे। दुनिया जे कंहिं बि जादूगर जे पीउ में एतिरी हिमत आहे न, ताक़त आहे न, उहो अची करे असां सां जेको आहे वेह, उहो चए त मां औलाद बंदि कंदो आहियां, उहो असांखे करे ॾेखारी। असां चयो त हिन फलाणे बंदे जी तूं औलाद बंदि करे ॾेखार। यार सिर्फ़ु माण्हुनि खे ज़हनी मरीज़ बनाए वियो आहे। मुंहिंजो हालांकि नंबर ॾिनल आहे, उन में काफ़ी सवाल ईंदा आहिनि, त पोइ माण्हू अक्सर इहे सवाल, हालांकि औरतूं बि ऐं मर्द इंतिहाई वॾियूं कालियूं मां ॾींदियूं आहिनि, साईं असांजे मथां कंहिं जादू कयो आहे, असांजे मथां कंहिं तावीज़ कयो आहे, 3 साल खां वठी करे औलाद नथी थिए, 5 साल खां वठी करे औलाद नथी थिए। अड़े बाबा मां चयो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, औलाद अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह ताला जंहिं टाइम ॾींदो न, जंहिं टाइम ॾींदो, अल्लाह ताला कंहिंखां पुछा न कंदो। बाक़ी हाणे मुक़दर में जेकॾहिं बिल फ़र्ज़ नाहे लिखियलु, पोइ साईं बसि क़िस्मत आहे तव्हांजी, पोइ क़िस्मत आहे। बाक़ी इन ॻाल्हियुनि खां जेको आहे टेंशन बिल्कुलु न वठंदा कयो। हिकिड़ो असांजो इहो सिंध जे अंदरि इहा ॻाल्हि वॾी मशहूरु हुई त कंहिंजे घर जे मथां राति जो जेकॾहिं उलू वेह न त सुभाणे जो माण्हू मरंदो। चाहे उलू सम्झो था न, हे चिबरे खे उलू बि चवंदा आहिनि सिंधी में। चए यार हे राति थंबे जे मथां वेठो, हिकिड़े ॻोठ जे मथां राति उलू वेठो, चए यार माण्हू उनजो मरी वियो। मां हिन टाइम इहा ॻाल्हि थो कयां त अगरि कंहिं बि साथी खे, कंहिं बि मुस्लमान खे इश्काल आहे, दावा सां ॻाल्हि कयां थो, उलू वठी अचो, मां पंहिंजे घर जे मथां 10 ॾींहं विहारियां थो। अगरि उलू माण्हू मारींदो न, मां पंहिंजे घर जे मथां 10 ॾींहं जेको उलू खे विहारे थो छॾियां। ॾिसां जेको उलू मारे, उलू मूंखे मारे, मुंहिंजी घरवारी खे मारे, मुंहिंजी औलाद खे मारे, ॾिसूं साईं कीअं थो मारे। हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे, जेकॾहिं मौत ख़ुदा जे तरफ़ां वाक़ई आहे
त पोइ वाक़ई थी वेंदी। बाक़ी उलू जे वेहण सां मौत न ईंदुसि। हे मुस्लमान यार कहिड़ो अक़ीदो आहे असांजो। असां मुस्लमान छा चवंदा आहियूं त नफ़े जो मालिक केरु आहे, नुक़सानु केरु ॾींदो आहे, औलाद जा ख़ज़ाना केरु ॾींदो आहे, हे सभु शयूं अलाह ई कंदो आहे। हे मुस्लमान जो अक़ीदो यार। हे त 1400 साल खां पहिरियां मुशरिकनि जो ॿेड़ो अक़ीदो हूंदो यार। साम्हूं जेको हे बुत आहे न, इहो बुत सुभाणे तबाही ॾेई छॾींदो, इहो बुत असांखां औलाद ख़तमु कराईंदो। त अहिड़ो इहे जेके बि अक़ीदा आहिनि टेंशन बिल्कुलु न कंदा कयो, कुझु बि न आहे थींदो। हा, उलू जे वेहण सां बि कुझु न आहे थींदो, पादर चढ़ियल आहे, कुझु बि न थींदो। हा साईं। ऐं ॿिए नंबर ते पहिरीं ॻाल्हि कहिड़ी कईसीं, छॾे ॾियो बसि, तव्हांखे बि यादि न आहे यार, 2 मिंट में ॻाल्हि विसरी वई। अजवा खजूर या ज़मज़म जो पाणी कंहिं गैर मुस्लिम खे ॾेई सघूं था या न? अजवा खजूर या ज़मज़म जो पाणी आहे, नॉन मुस्लिम आहे, उनखे ॾियणु जाइज़ आहे बिल्कुलु। उन में हिंदू आहे, ईसाई आहे, ॾिसो काफ़ी हूंदा आहिनि न, कारोबार जे एतबार सां हिंदू दोस्त बि हूंदा आहिनि न, कारोबार जे एतबार सां तव्हां उमिरो करे आयो, इन खां बाद में त नॉन मुस्लिम ईंदा आहिनि, उहो मुबारक ॾियण जे लाइ उहो ईंदा आहिनि त यार माशाअल्लाह तव्हां उमिरो करे आयो, पंहिंजे मज़हब जे एतबार सां उमिरो करे आयो, त जेकॾहिं कोई बि हिंदू खे ज़मज़म जो पाणी थो पीआरे या खजूर थो ॾिए, नॉन मुस्लिम केरु बि आहे, ईसाई आहे, यहूदी आहे या हिंदू आहे, बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि हराम अमल न आहे। सजदा ऐं तिलावत जो ॿियो को करे सघे थो या न? जंहिं तिलावत कई हुजे उन जे बदिले में नथो करे सघे साईं। कंहिं बंदे ॾिसो क़ुरान हकीम में अचो, हाणे सुवाल हिकिड़ो अची वियो, पुछा थो कयां तव्हां खां, हाणे ख़बर पवंदी। क़ुरान हकीम में साईं घणा सजदा आहिनि? जंहिंखे अचे थो उहो न ॿुधाइनि, जंहिंखे अचे थो सिर्फ़ु उहो हथ मथे करे, जंहिंखे अचे थो सिर्फ़ु उहो हथ मथे करे। त क़ुरान हकीम में घणा सजदा आहिनि? हाणे मज़ो थींदो, मज़ो इन एतबार सां थींदो त छाॾे का असांखे नथो अचे साईं। क़ुरान हकीम में घणा सजदा आहिनि? जंहिंखे अचे थो सिर्फ़ु हथ मथे करे। हाणे केतिरा असां मुस्लमाननि खे ख़बर न आहे। मां सम्झंदो हिते अचण वारा साईं ख़ुदा जे वास्ते मथां ईंदड़ जुमे ते ई न अचो, ईअं न कजो। मां पुछा थो कयां त क़ुरान हकीम में सजदा घणा आहिनि? ॿुधायां? सभु हा कयो त पोइ ॿुधायूं? क़ुरान हकीम में सजदा आहिनि 14। घणा आहिनि साईं? यार इहा त ख़बर अचणु खपे न, इहा त बिल्कुलु आसान हिकिड़ो जुमिलो आहे, इहो अचणु खपे। अफ़सोस जो मक़ाम न आहे जो मुस्लमान पंहिंजी किताब खे जेको सुञाणे न। क़ुरान हकीम में 14 सजदा आहिनि। हाणे सुवालु इन एतबार सां आयो त जेकॾहिं कोई बंदो क़ुरान कंप्लीट करण खां बाद में पाण सजदा नथो ॾिए, छा उनजा सजदा ॿियो को अदा करे सघे थो या न? ॿियो को नथो करे सघे। पाण तिलावत कई आहे, तव्हांजे मथां जेको सजदो लाज़िम थियो आहे, तव्हां ई जेको सजदो कंदो, तव्हांजे बदिले में ॿियो को सजदो न ॾेई सघंदो। त साईं महिरबानी करे क़ुरान खे सिखण जी कोशिशि कयो यार। अञा घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां पुछा न आहियां कंदो। छा मुड़ुसु घरवारी खे पंहिंजे जिस्म जो खून ॾेई सघे थो या न? जाइज़ आहे बिल्कुलु। घरवारी खे जेकॾहिं खून जी ज़रूरत पई आहे त मुड़ुसु पंहिंजो खून जिस्म जो घरवारी खे ॾेई सघे थो। हता के गैर मुस्लिम जो खून बि मुस्लमान पंहिंजे जिस्म में विझाए सघे थो कंहिं उज़ुर जे तहत, कोई बि हर्ज न आहे। हिकु नाजाइज़ या हराम अमल न आहे। नॉन मुस्लिम यानी गैर मुस्लिम आहे, उनजो खून आहे, ऐं उहो खून तव्हांखे ज़रूरत में जेको कंहिं बि मुस्लमान खां नथो मिले, त नॉन मुस्लिम जो खून मुस्लमान पंहिंजे जिस्म में चढ़ाए सघे थो, कोई बि टेंशन न आहे। क़ब्रिस्तान ते कहिड़े ॾींहुं वञणु खपे? रोज़ु वञणु खपे, को ॾींहुं मुक़ररु न आहे। इस्लाम कंहिं ॾींहं खे मुक़ररु न आहे कयो क़ब्रिस्तान जे वञण जे लाइ। बाक़ी हुकुम आहे रोज़ु क़ब्रिस्तान ते वञो, ए साहिबु रोज़ु क़ब्रिस्तान ते वेंदा कयो ताकी तव्हांखे आख़िरत जी यादि अचे, या हफ़्ते में वेंदा कयो या महीने में वेंदा कयो, बल्कि जेतिरो जल्दी थी सघे न त मुस्लमान क़ब्रिस्तान ते चकर लॻाए, छाजे करे आख़िरत तरफ़ मुस्लमान माइल थींदो ऐं ख़बर पवंदी त यार इन ई क़बर में सुभाणे मां बि ईंदुमि। त कोई ॾींहुं मुक़ररु न आहे, कहिड़े ॾींहुं बि वञी सघो था। 15 शाबान जी राति काफ़ी मुस्लमान पंहिंजे घरनि ते ॾीया ॿारे रखंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? हिंदुनि वारो तरीक़ो आहे साईं। हिंदुनि वारी रस्म मुस्लमान पंहिंजे माहौल में लॉन्च कई आहे। हे 15 शाबान ते मां जो हितां निकितुमि न, ॾिठो यार तमामु मुस्लमान जे घर जे मथां ॾीया आहिनि। अड़े मां उनखां पुछा त न कयुमि, अॻिले खां मां कंहिं साथी खां पुछो कयुमि जंहिंसां मां मोटरसाइकिल ते वञा पियो। मां चयो यार हे छा आहे भला, हे असांजे पाड़े में भला को हिंदू लॾे आयो आहे छा? मूंखे ईअं लॻो
मां भई असांजे भला अलीआबाद महले में को हिंदू लॾे आयो आहे छा? चए न साईं, इहो हिंदू जो घर थोरी आहे, इहो त मुस्लमान आहे, तव्हांजे पोयां नमाज़ पढ़ंदो आहे। मूंखे वॾी हैरानगी लॻी त साईं 15 शाबान ते जेको हे ॾीआ ॿारे करे घर में रखो था, जंहिंखे तव्हां नेकी सम्झो था न, हिंदुनि वारी रस्म अथव जेकी मुस्लमान में आई अथव। ॻाल्हि सम्झो आई न साईं? वॾी हैरानगी लॻंदी आहे यार। मुस्लमान खे ॾिसंदे मूंखे वॾी हिन टाइम हैरानी लॻे थी त 15 शाबान में साईं मां घणा नफ़िल पढ़ां? 15 शाबान में मां घणा नफ़िल पढ़ां? नमाज़ फ़र्ज़ु पढ़ी तूं अॼोके ॾींहं में? अॼोके ॾींहं में फ़र्ज़ु नमाज़ न साईं, फ़र्ज़ु नमाज़ न पढ़ियमि, त नफ़िल नमाज़ पढ़ण जी बि ज़रूरत न आहे। हाणे हिकिड़े मुस्लमान खे इहा ख़बर न पई त यार ख़ुदा मुंहिंजे मथां फजर जी नमाज़ फ़र्ज़ु कई आहे, ज़ोर जी फ़र्ज़ु कई आहे, असर जी फ़र्ज़ु कई आहे, मग़रिब इशा जी मां अलाह ताला मुंहिंजे मथां नमाज़ फ़र्ज़ु कई आहे, उहे नमाज़ूं सभु कज़ा। हाणे 15 शाबान जी राति ॿुधाए पुछा पियो करे त मां घणा नफ़िल पढ़ां? नफ़िल तूं बिल्कुलु बि न पढ़। हल, क़यामत ॾींहुं नफ़िल जो सुवालु थोरी कयो वेंदो। ॻाल्हि दावा सां कयां थो, कंहिं बि मुस्लमान खां क़यामत ॾींहुं इहा पुछा न कई वेंदी त 15 राति शाबान में तूं नफ़िल छो न पढ़िया आहिनि। वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहा पुछा कई वेंदी त फजर नमाज़ तूं छो न पढ़ी, ज़ोर नमाज़ तूं छो न पढ़ी, असर नमाज़ तूं छो न पढ़ी, मग़रिब तूं नमाज़ छा जेका न पढ़ी, इशा नमाज़ तूं छा जेका न पढ़ी। नादान मुस्लमान असांजा। नफ़िली इबादत खे एतिरो ठोस कीअं बनायो आहे यार? तव्हां 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ो, 15 शाबान जी राति भले तव्हां नफ़िल न पढ़ो, कोई मसइलो न आहे। बाक़ी ॾीआ ॿारण हे हो हैरानगी लॻंदी यार। इस्लाम खे ख़ुदा जे वास्ते मुस्लमान इस्लाम जे अहकाम खे मज़ाक न बनायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजो तरीक़ो खणंदव त क़यामत ॾींहुं तव्हां उन सां ई गॾु ई उथंदव। अलाह ताला तमामु मुस्लमान खे ईमान खे महफ़ूज़ रखे। ॿार पैदा थिए त उनखे गुसुल करण खां पहिरियां आज़ान ॾेई सघूं था या न? ॾेई सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। ॿार पैदा थियो आहे, फौरी तौरु गुसुल कराईंदुसि, डॉक्टर मना थो करे, डॉक्टर मना कंदा आहिनि न, त ॿार पैदा थियो आहे, हिनखे 10 ॾींहंनि ताईं विंजारजो न, 15 ॾींहंनि ताईं विंजारजो न। छाजे करे त सर्दी घणी थी वेंदी आहे, ॿार जे मथां विंजारण जे करे, गुसुल ॾियण जे करे ॿारु बीमार थी सघे थो, सहके जो मरीज़ थी सघे थो, त उन एतबार सां डॉक्टर मना कंदा आहिनि। त इन एतबार सां जेकॾहिं गुसुल कोई नाहे कराए सघियो त फौरी तौरु आज़ान चई सघे थो, कोई बि मसइलो न आहे। वरना डॉक्टर मना नाहे कई, डॉक्टर मना नाहे कई त पोइ जेतिरो जल्दी थी सघे ॿार खे गुसुल करायो, ताकी उन पलीती खां निकिरी करे ॿारु जेको पाक थिए। हालांकि ॿार जे मथां इहो गुसुल फ़र्ज़ु नाहे, ॻाल्हि ज़हन में रखे, ॿार जे मथां इहो गुसुल फ़र्ज़ु नाहे। जेको गुसुल असांजे लाइ फ़र्ज़ु थींदो आहे, जेको गुसुल असांजे लाइ फ़र्ज़ु थींदो आहे, ॿार जे लाइ इहो गुसुल बिल्कुलु बि फ़र्ज़ु न आहे। बाक़ी पाकाई मुस्लमान जी शान आहे, पाकाई खे मुस्लमान फोकस कंदा आहिनि त ॿार खे गुसुल नाहे करायो, बग़ैर गुसुल खां ॿार खे आज़ान चई सघो था ऐं आज़ान फौरी तौरु ॾींदा कयो। छा अक़ीक़े में मुर्गी जो गोश्त करे सघूं था या न, जेकॾहिं ॿकरी खे ज़िब न कयो वञे? मसइलो इहो ज़हन में रखो, ॿारु पैदा थियो आहे, इन खां बाद में छठी असां वटि न हूंदी अथव। छठी मुस्लमान जो कमु न आहे, छठी जो अल्फाज़ बि इस्तेमालु न कंदा कयो। असांजे माशरे असांखे एतिरो त ज़िदी बनायो आहे, एतिरो इहा ॻाल्हि मशहूरु थी वई आहे, जो हाणे अल्हम्दुलिल्लाह अलाह ताला मूंखे बि पुट जी नेमत सां अलाह ताला नवाज़ियो आहे, त मुंहिंजी ज़बान खां बि इहो अल्फाज़ निकिरी वियो हिकिड़े दफ़े घर में। त ॻाल्हि जो हले पई त ॿार जो अक़ीक़ो ॾेढ कहिड़े टाइम कयो, त मां इनशाअल्लाह छठी कंदासीं। अड़े बाबा हे छा छठी, त मां मना थो कयां। त यानी माशरे जो असरु आहे न, तव्हां वॾो ज़ोर लॻाईंदो, इन खां बाद में बि अक़ीक़ो नथा चई सघो। हालांकि हे बेदीनी जो वॾो असरु अथव, त ॿार असां मुस्लमाननि जे ॿारनि जो थींदो अक़ीक़ो। छठी नॉन मुस्लिम हिंदुनि जे नज़दीक इहे छठी वारो लफ़्ज़ु आहे, छठी वारो लफ़्ज़ु कोई बि इस्तेमालु न करी। हाणे मसइले जी तरफ़ थो अचां, जेकॾहिं अलाह ताला मालदार बनायो आहे ऐं तव्हांखे पुटु थियो आहे, त 2 छेला जेको आहे ज़िब करे सघो था ॿार जे अक़ीक़े में, पुट जे अक़ीक़े में। पर जेकॾहिं कोई चए थो साईं मूंखे पुटु पैदा थियो आहे पर 2 छेला मां ज़िब नथो करे सघां, त हिकिड़ो छेलो बि अक़ीक़े में ज़िब थी सघे थो, कोई बि हर्ज न आहे। न्याणी पैदा थी आहे, उनजे लाइ हिकिड़ो छेलो अक़ीक़े में तव्हां ज़िब कंदो। हाणे जदीद सिस्टम जे करे असांजा मुस्लमान छा ॻाल्हि कंदा आहिनि त साईं हाणे छेलो असां नथा वठूं, भला ईअं थी सघे थो त मुर्गी खे असां ज़िब कराए उनजो असां 3-4 जेको आहे देगियूं तयारु करायूं, छा इएं थी सघे थो? त यादि रहणु खपे त मुर्गी में जेके तव्हां देगियूं पचरायूं आहिनि न अक़ीक़े जे एतबार सां, त इहो अक़ीक़ो न आहे। अक़ीक़ो चइबो आहे क़ुर्बानी खे,
ऐं क़ुर्बानी जे अंदरि जेके जानवर क़ुर्बानी में ज़िबह थियनि था न त उहे जानवर तव्हां अक़ीक़े में ज़िबह करे सघो था। जीअं असां क़ुर्बानी में मेंह खे ज़िबह करे सघूं था, गऊं खे ज़िबह करे सघूं था, छेले खे ज़िबह करे सघूं था। त जेके जानवर क़ुर्बानी में ज़िबह थींदा आहिनि उन्हनि जानवरनि सां तव्हां अक़ीक़ो करे सघो था। छा क़ुर्बानी में चूरो ज़िबह थींदो आहे साईं? हे फार्मी कुकड़ इहो थींदो आहे क़ुर्बानी में ज़िबह? बिल्कुलु न थींदो आहे। त जेको क़ुर्बानी में ज़िबह नथो थिए त इहो अक़ीक़े में बि न हलंदो। पर कंहिं मुस्लमान कुकड़ जो गोश्त ज़िबह कराए उन जूं 2-3 देगूं लारायूं त इहो सुनत जे मुताबिक़ अक़ीक़ो न आहे थियो। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अची वई न साईं? त ॿार जो जेकॾहिं अक़ीक़ो करणु चाहियो था उन में फार्मी गोश्त में जेकॾहिं देगूं लारायूं अथव त इहो अक़ीक़ो न आहे। अलबत्ता तव्हां छेलो वठी करे, ॿकरो वठी करे, मेंह वठी करे या वॾो जानवर वठी करे उनखे जेकॾहिं तव्हां ज़िबह करे ऐं अक़ीक़ो करणु चाहियो था त बिल्कुलु जाइज़ आहे, अक़ीक़ो थी वेंदो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।